अपडेट कनासी कराची खां सिंध असेंबली जो इजलास सुभाणे 11 वॻे ताईं मुलतवी। सिंध में घट पघार में 12% इजाफ़ो करण चाहियूं था। वॾे वज़ीर जो चवणु आहे घटि खां घटि उजरत जे हवाले सां वफ़ा खे अंग अखर नाहिन ॾिना विया। अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे जल्द सिंध में घटि पघार 42,000 रुपया थींदी। कोशिश आहे त हिन ई महीने ऐलान करियो। ख़बर असां शेयर कंदासीं। खैबर पख्तूनख्वा जी तरक़ियाती बजट 25.3% आहे। सिंध जी तरक़ियाती बजट 30% आहे। इहो चवणु आहे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो। अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध खां वॾे सूबे पंजाब जी तरक़ियाती बजट 23% आहे। चयो वियो त कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। लॻे थो त हिन भेरे वॾे वज़ीर खे टारगेट करण जो टास्क ॾिनो वियो हो। अपोज़िशन तरफ़ां चयो वियो त संदनि स्कीमूं शामिल नाहिन कयूं वयूं। अपोज़िशन मेंबरनि खे चयो वियो हो त पंहिंजूं स्कीमूं ख़त जी सूरत में ॾियण।